के मदरसा 2 एकड़नि खां वठी अधु माइल जेतिरा आहिनि। इन में हज़ारे माण्हू 40 सालनि में तैयार थिया, लखा माण्हू इन्हनि मदरसनि मां तैयार कया आहिनि। हर साल हज़ारे तालिब इन्हनि में वञनि था ऐं सॼी पेट्रनाइज़िंग जेकी पेट्रनेज आहे उहा मिलिट्री एस्टेब्लिशमेंट कई आहे। उन्हनि जी जेकी सॼी फंडिंग कई आहे उहा असांजे घणे भाङे ब्रदर मुल्क जेको आहे सऊदी अरेबिया कई आहे। हाणे उहे 40 सालनि में जेको मटीरियल तैयार थियो आहे ऐं स्ट्रॉन्ग थियो आहे, बाबा मियां मिठे खे इहा ताक़त आहे त हू नियाणियुनि खे, हिंदू नियाणियुनि खे अगवा करे उन्हनि खे उन्हनि जो फोर्स सां, ताक़त सां, दबाव सां उन्हनि जो धर्म चेंज कराए, उन्हनि खे मुस्लमान कराए शादियूं कराइनि। या हू जेको सरहंदी आहिनि हैदराबाद वारा, उन्हनि खे ताक़त आहे। पीपल्स पार्टी हुकूमत में वेठी आहे, नथी कुछी सघे, माना त इहा पीपल्स पार्टी खां मथे जी ॻाल्हि आहे। माना हुकूमतूं जेके आहिनि, सिंध जी जेकी हुकूमत आहे उहा इन्हनि खे चैलेंज नथी करे सघे मियां मिठे के, इन्हनि सरहंदियुनि खे, इन्हनि मदरसनि खे, इन्हनि मुल्हनि खे। इन जो मक़सदु आहे त उन्हनि जी ताक़त असुल धड़ियुनि वटि आहे। जेको धणी तव्हां ॾिठो कल्ह बिल गेट कंहिंसां ॻाल्हायो, उहो इमरान ख़ान त हिकिड़ो पपेट आहे, हिकिड़ो उन्हनि वेहारियो आहे। एक्चुअली त मां त चवां थो हे अॻिन मार्शल लॉन खां वधीक ख़तरनाक दौर हले पियो। मार्शल लॉ त सिधियूं हुयूं न, डिक्लेयर्ड हुयूं, असांखे ख़बर पवे पई, दुनिया खे ख़बर पई पई। हे अनडिक्लेयर्ड मार्शल आहे ऐं मार्शल लॉ खां बि वर्स्ट आहे, जंहिंमें माण्हू खे मार्शल लॉ में त तव्हां निकिरो पिया, असां निकिरूं पिया, मुज़ाहिरा कयूं पिया, जेलनि में वञूं पिया, विढ़ूं पिया, कोड़ा पिया खाऊं। हाणे त मार्शल लॉ न आहे। ही पंहिंजा सिविलियंस, पंहिंजा ट्रेंड माण्हू, पंहिंजी मर्ज़ी जा माण्हू आणे रियल हुकुमरान मिलिट्री एस्टेब्लिशमेंट आहे हिन मुल्क जी। हक़ में आला हुकूमतूं ये उन्हनि जो विसारे छॾियो। हे सूबाई हुकूमतूं, सिविलियंस वेठा आहिनि। इमरान ख़ान छा आहे? ऐं उनजो अकुल, उनजो सेंस, हिकिड़ो नॉन सेंस क़िस्म जो माण्हू उन्हनि वेहारियो आहे। केरु थो ॻाल्हाए सेक्रेटरी पॉम्पियो सां? केरु थो ॻाल्हाए अफ़गानिस्तान जे सदर सां, अशरफ गनी सां? कंहिं हाणे दौरो कयो? केरु थो ॻाल्हाए बिल गेट सां? सॼी इवेंट जेको आहे ट्रेड ते, जियो पोलिटिकल स्ट्रेटेजिक जेके मूव्स आहिनि, जेके बि पॉलिसीज़ आहिनि चाइना सां, सभु चीफ ऑफ द आर्मी स्टाफ बाजवा थो ॻाल्हाए। त ही बाजवा जा जेके, बाजवा वारे लॾे जा, फौज जा जेके ठाहियल मदरसा आहिनि, कराची खां कश्मीर ताईं हज़ारनि जी तादाद में, ऐं लखा माण्हू उतां जेके तैयार पिया थियनि, हे उनजो असां लोड़ियूं पिया। बाबा साईं जीएम सैद जे ज़माने में 50s में जॾहिं साईं जीएम सैद जीअं ॾिठो आहे मुंहं ते, किताब ते कमु पियो करे, रिसर्च पियो करे ऐं लिखे पियो, कंहिंजे तसवर में हुयो त एॾी फंडामेंटलिज़म इन जे अधु जेतिरी बि न हुई, इन जे चोथे हिसे जेतिरी बि न हुई। त बि असांजे रहबरनि, असांजे अॻुवाणनि, उहो साईं जीएम सैद हुजे, जोयो साहब हुजे, पलीजो साहब हुजे, साईं अतामंद बंबर हुजे, जेके बि सेक्युलर लेफ्टिस्ट विजनरी माण्हू हुया, जेके बि नेशनल मूवमेंट सां लाॻापियल माण्हू हुया, उन्हनि उन वक़्तु ई सोचियो त हे पैन इस्लामिस्ट जेकी हिननि पैन इस्लामिज़म जी बुनियाद ते हिकिड़ी रियासत खड़ी कई आहे, इहा असांखे ॾचे में विझंदी। ऐं उन जे करे साईं जीएम सैद उन ज़माने में जीअं ॾिठो आहे मुंहुं लिखी, इन खे हिकिड़ी दीवार ॾियण जी कोशिशि कई, ऐं केतिरो अरसो क़ौमी तहरीक उन दीवार जे बुनियाद ते वेड़ कंदी आई इनखे। पर हाणे क़ौमी तहरीक खां बि शइ अॻिते थी वई आहे। उनजो नतीजो ॾिसो त हिकिड़े प्रोफेसर साजिद सूमरे खे विच ख़ैरपुर शहर में हथ कड़ियूं हणी वठी था वञनि। इरफाना मला हिकिड़ी तरक़ी पसंद डॉक्टर प्रोफेसर औरत सिंध यूनिवर्सिटी में पढ़ाए थी, हू लतीफ़ यूनिवर्सिटी में पढ़ाए थो, उन्हनि खे जेको आहे केस हणी ऐं जेको आहे उन्हनि खे दबाव में आंदो थो वञे।
असां न सिर्फ़ु मां पंहिंजे साथियुनि समेत GSM तहरीक तरफ़ां इन्हनि ॿिन्ही जी ते जेके केस करण जी साज़िश कई वई आहे, जेको प्रोफेसर साजिद खे गिरफ़्तार कयो आहे, उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत थो कयां। ऐं न सिर्फ़ु मज़मत थो कयां, असां उन्हनि सां वेंदासीं जेको असांजो हाल हूंदो, नेशनली उते सिंध में ऐं इंटरनेशनली बि। जेको असां को वस हूंदो असां उहो कंदासूं, असां उन्हनि जो साथ ॾींदासूं। असां इन फेनेटिज़म ते, इन फंडामेंटलिज़म ते ऐं सिंध खां जेको ही पलांद कनि पिया, उहो राजा ॾाहर वारो जेको असां ट्रिब्यूट कयोसीं, उनजो जंहिं नमूने सां हुननि सिंध खे इते जो इते दॿाइण जी कोशिशि कई आहे, ॾेखारे त असां कंहिंखे न छॾींदासीं, उन ते ख़ामोश न वेहंदासीं। ऐं सिंधी माण्हुनि खे बि ख़ामोश न वेहणु खपे। लखा माण्हू आयो फेसबुक ते, लखा माण्हू, जेकॾहिं 1% 10% बि इन्हनि लखनि माण्हुनि मां, या 10% बि जेकॾहिं तव्हां दोस्त, हे त को सियासी बि ॻाल्हि न आहे, 10% बि स्टैंड वठो त इन्हनि असांजे साथियुनि खे, इन्हनि दोस्तनि खे, इन्हनि सिंध जे दानिश्वरनि खे, इन्हनि सिंध जे ज़हननि खे कुझु न थींदो। पर ख़ामोशी सां ही धक तव्हां खाई वियो त यादि रखे छॾियो, जीअं फातिह मुल्क फ़तह कंदा आहिनि न, ऐं मुल्कनि खे फ़तह करण खां पोइ पंहिंजा मज़हब, पंहिंजो कल्चर, पंहिंजूं ॿोलियूं थापींदा आहिनि, उहो थिए पियो। उहो हिन 2020 में स्टार्ट थी चुको आहे प्रैक्टिकली। तव्हां ॾिसो त न सिर्फ़ु इहो, पर मां साईं बंबरे साहब जे पुट जी स्टेटमेंट बि ॾिठी, जेकी उनखे लिखियल स्टेटमेंट पढ़ी हर कोई सम्झी वियो हूंदो। साईं केॾो न मौदबाना अंदाज़ सां दुरूद शरीफ़ बि पढ़ियो, साईं केॾो न नाला ॿुधाए पंहिंजी मुसलमानी साबित कई, साईं केॾो न हर लिहाज़ खे कवर कयो, जीअं जीअं मालिकनि खे सम्झ में अचे त असां जहिड़ो को सचो मुसलमान न आहे। यानी असांखे हाणे पंहिंजी मुसलमानी साबित करण जे लाइ बि उहो मालिकनि वारी स्टाइल सां, जेको मालिकनि जो स्टाइल आहे मुसलमानी जो, असांखे मुसलमान साबित करण जे लाइ बि असांखे दुरूद शरीफ़, कलमो हुननि जे स्टाइल सां पढ़ी हुननि खे यकीन ॾियारणो पवंदो त असां मुसलमान आहियूं। सो मूंखे जोए साहब जे पुट ते को ॾुख न आहे। साईं इन रियासत में, इन फाशिस्ट रियासत में जिते रहो था, जिते फैमिलियूं आहिनि, माण्हुनि खे बचा आहिनि, जेके थ्रेट आहिनि, जेके कालूं अचनि थियूं, जेके तव्हांखे दाबा मिलनि था, बिल्कुलु सलाम आहे। जेको तव्हां कयो सही कयो, मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां, मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां। असां हुन पोज़ीशन में ई न आहियूं जो का वॾी ड्राड़ हणूं, वॾो कूड़ हणूं, वॾो ठका ॾियूं, न। इन्ही जे करे पंहिंजे रहबर वारी राह वठो। मां सिंध जे दानिश्वरनि खे ऐं उन्हनि माण्हुनि खे बि अपील थो कयां जेके घणा ठका वता हणनि इन फेसबुक ते। मां ॾिसां पियो तमाशो, साईं अतामंद बंबरे जी वफ़ात खां पोइ, उनजी तदफ़ीन खां पोइ जेको तमाशो थियो, असांखे मोहतात ईअं हुजे हा त साईं GM सैद जॾहिं साईं GM सैद जॾहिं घुट ॿुसट ॾिठी, जॾहिं पंहिंजा ई उनखे छॾे विया, जॾहिं उन एॾी ॾिठी त माण्हू इक़्तिदार परस्त, लालची ऐं गंदा आहिनि, तॾहिं साईं छा कयो? साईं बज़्म सूफ़िया सिंध जे नाले सां सिंध में पंहिंजे अमल खे स्टार्ट कयो, प्रचार शुरू कयो।